अम्मा अम्मा बाबा आ रहा जिंदा है तुझी भाई सची थी तो के मां के मकड़ करा अबा ये खबर पई अम्मा पुराना जो कसम सब मानू गाड़ियों खायो दरगाह ते पिया वञन ऐं चाचो वडो भी वा तो पोइ असलम वे टेला से केंजा होया ओए लाश लावारस हुआ हलो हलो हाणे पत्थर खत्म कयो असलम वनी वनी कसाई के वठी अचो त सदके में बकर हलाल करे आदि पसरा जड़ी कच्चे टेढ़ी फकी मोटा फकीर फिरंदा पिया वतन अमड़े हाशिम जी सरदार जी उन्हनि हिफाज़त कई आ भली भली सदको कयोसि मथो बकर भली कयोसि पर अम्मा तॾहिं गोश्त अचेव न त बड़े मुंहिंजे सिर जी पार त हुजेव हाँ मासी कोड़ा गोश्त मेरे तो तोके कराईंदासी सरदार शमीर खान भले हुए पग बदल सरदारी समान नयो सरदार शाह जमान मरंदो नई मां पग बदलस न सरदार शाह जमान जे जिस्म में काम जो रूप लाए भलुड़े शमीर खान तुझी किस्मत सरदार थींदे थींदे रहिजी वई हेलो अरे बूढ़ा दे खबर सरदार शाह जमान जी ताजियत करण को नहीं दे छा बड़ो को बेवड़ो आई वो पांचे लहजे के रुस्त कर शमीर खाना पर तो तू दरिया खान सांगा है रहे वाही या इन लामारो ही हिकड़ो खत्म अरे तू डिठल आई तू जको मुड़स माण्हू आई न उहा राजन खे ख़बर पइजी वेंदी कोना सरदारीअ जी पग बथी न आहे हींअर खाई तुंहिंजो लहजो मटिजी वियो छाजी पग छाजी सरदारी तू सदाई ॿियनि खे लामारा ॾींदे न ये टई तोखे लामारो ॾेई वई तेरा अथई टई फिर शाह जमान हाशिम ऐं दिलावर टई जीअरा वेठा थी उता कते गोलियुनि सां हुन जी ॻाल्हि तबाह थी पोइ बची विया कीअं शमीर खान कीअं दरिया खान जितां तुंहिंजो अकुल ख़त्म थो थिए न उतां न शाह जमान जो अकुल शुरू थींदो आहे तो जड़नि वॾेरनि खे सरदार शाह जमान भुगड़नि जी मुठ में विकिणी अचे ऐं तोखे ख़बर ई न पवे हाणे पंहिंजे नसीब खे लामारा ॾे छा सरदार शाह चाचा साईं हाणे वक्त अची वियो आहे त इहा सरदारीअ जी पग सरदार शमीर खान जे मथे ते हुजे तोखे मरणो ई पवंदो चाचा साईं तोखे मरणो ई पवंदो सरदार साहब अवां जी गाड़ी सजी तबाह थी चुकी है मां हैरान है अवां बची की विया गुज़ार दुआउनि में वॾी ताक़त हूंदी आहे इन सरदार शाह ज़मान खे लखे मावरुनि भेनरुनि भाइरनि ऐं मासूम ॿारनि दुआऊं आहिनि उनखे इहो बारूद छा कंदो बारूद पर सरदार साहब
इहो सभु कुझु थियो कीअं? इहो ईअं थियो जो कुझु फोरू आया, असां को गाॾी फुरियूं, पैसा फुरे हलिया विया, ईअं थियो। सरदार साहब, पोइ तव्हां FIR छो नथा दर्ज करायो? न सूबेदार न, इहा असांजे लाइ शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे त असां FIR कटरायूं। माण्हू छा चवंदा त सरदार शाह ज़मान खां फुर थी वई आहे। ॾिस, इन ॻाल्हि खे इते जो इते दफ़न कर। सरदार साहब, गुस्ताखी माफ़ कजो, पर कुझु कानूनी तक़ाज़ाऊं आहिनि, उन करे अव्हां खां बार बार पुछी रहियो आहियां। अव्हां कीअं बची विया ऐं अव्हां जी गाॾीअ में जेके 3 लाश आहिनि उहे आख़िर आहिनि कंहिंजा? सूबेदार, फुर त हिकु बहानो हो, मौला खे असांजी जान बचाइणी ही, सा बची वई बस। सरदार साहब, अव्हां बि थकल आहियो, अव्हां भली आराम वञी कयो, इंशाल्लाह। असरा कचे हुजे जा पकी, मोजा फकीर फिरंदा था वतन पिया। ॾिठी न बसरा जे फकीरनि जो कमाल, सरदार खे मौत जे मुंहं मां बचायूं। बाक़ी 3 ॼणा जेके मरी विया, उन्हनि वीचारनि कहिड़ो ॾोह कयो जो उन्हनि खे माराए सरदार शाह ज़मान खे बचायूं। दुनिया मञींदी पर बेका तूं न मञींदे। आ कुर्बानी मुंहिंजे फकीरनि जी आहे। बेका ॻाल्हि न कढजाए, ये 3 जेके मरी विया न, ये माण्हू न हुजे, ये मुंहिंजा फकीर हुई जेके कुर्बान थिया सरदार। हल भाउ, एॾो कूड़। दुनिया मञे त भली मञे तोखे, पर मां बसरा कोन मञींदो साईं। दुनिया मञे न मञे, पर तूं वञी धूड़ पाए। वो कड़ा मूंखे नज़राना थो ॾियनि पियो। बसरा, ॿी ख़बर ॿुधी अथई? सफ़ा ॻाल्हि, सदाईं ॿी ख़बर ॿुधाईंदो, कॾहिं का पहिरीं ख़बर बि ॿुधाईंदो कर बिन बिली। ॻोठ में जमाल अची वियो अथई। जापानी गुॾो इहो सुको डांडी, ख़ुदा बख़्शारो पुटु, जंहिंखे सरदार साईं ॻोठ ने गाली ॾिनी हुई, उहो मोटी आयो थी ॻोठ में। इन्हे लिचकड़े खे को मौत सॾु पियो आहे छा, जो वरी हेॾे मोटी आयो आहे? सरदार खे ख़बर पई न त गोली हिकु हणाईंदो। असांजो सरदार अहिड़ो नाहे जरी, जमाल खे पाण सरदार साईं वठी आयो आहे ॻोठ में। हाणे मां जमाल जी शादी कराईंदुसि। बिल्लीअ खे ख्वाब में छिछड़ा, हो अञा लिचकड़ो छोरो जमाल मस्त पहुतो आहे ॻोठ में। हे अगई तो हुनजी शादीअ जी तयारियूं करे पियो। कुझु त ख़्याल कर, पाण खे संग मिलाईंदो। अबे जॾहिं क़ुरान मेड़ियूं करे आयो तॾहिं हिन मिड़ाईअ सां ज़हर जो धुक भरियो। अबे चो त क़ुरान तां भी सदको के फाड़े छॾियो अबे मूंखे। चङो जो छिछड़नि जो नालो अबी मूंखे यादि अची वियो। सरदार साईं पंहिंजे सिर जो सदको कढियो आहे। 7 बकर कुठा अथई, 7। मां वञी को गोश्त ज़रो वठी अचां। ओ मुआ गोश्त जी ज़री वठी चङी तरह मोट जाए। बताओ तो हौल करे ओधरी खणे विकड़ वांगुरु पियो हुजे ओधरीअ जे हेठां। दिलावर, जॾहिं फोरू असां खां फुर करे हलिया विया, तॾहिं मूंखे ॻाल्हि सम्झ में आई तो ऐं हाशिम रस्तो छो थे मटायो। बाबल साईं, फुर त हिकिड़ो बहानो हुयो, पर हक़ीक़त इहा आहे त रब साईं तव्हांखे ऐं असांखे बचाइण थे चाहियो। हाशिम खान, तूं अञा न सम्झी सघियो आहीं, पर मां सम्झी वियो आहियां। इहो महज इत्तफ़ाक़ न हो, इहा सोची सम्झी विलानगी असांखे बचाइण जे लाइ। बाबल साईं, उहो कहिड़ो माण्हू जंहिंखे तव्हांजो ऐं असांजो एॾो ख़्याल आहे? हाशिम खान, हिन दिलावर खां सवाइ ॿियो केरु थी सघे थो छा?
बाबल साईं, वो कहिड़ो माण्हू जंहिंखे तव्हांजो ऐं असांजो एॾो ख्याल आहे? हाशिम खान, हिन दिलावर खां सवाइ ॿियो केरु थी सघे थो छा? जी हाँ, जी तूं। इहो सभु कुझु दिलावर तो कयो आहे? हाँ हाशिम, हिन दिलावर खां सवाइ ॿियो को बि माण्हू इहो कमु नथो करे सघे। ही ज़िंदगीअ जो एहसान अलाह साईं असां ते दिलावर जे हथां करायो आहे। महिरबानी दिलावर। बेशक सरदार साईं, तव्हां तमामु घणा ॾाहा ऐं होशियार आहियो। मूं सम्झो त तव्हां हिन हादसे खे इत्तफ़ाक़ सम्झंदा, पर तव्हांखे त हक़ीक़त जी ख़बर पइजी। पर इहो सभु कुझु तो कयो? हाँ मुंहिंजा भाउ, सरदार साईं जी हयाती बचाइण लाइ मूंखे ईअं करिणो हुयो, छो जो सरदार साईं असांजी ॻाल्हि मञण जे लाइ तयारु कोन हो ऐं जावेद जी ॾिनल ख़बर ते असांखे 100% यकीन हो। इन करे तव्हांखे ॿुधाइण खां सवाइ मूं ईअं कयो। पर तूं एॾो गमकीन छो आहीं? दिलावर, तोखे त ख़ुशि थियणु खपे। तो सरदार साईं जी ज़िंदगी बचाई आहे। हाशिम भाउ, मां छा कयां? मरण वारा बि मुंहिंजा पंहिंजा हुया। दुख त ज़रूर थींदो न। दिलावर, असांखे तो ते फ़ख़ुर आहे। तूं सचो ऐं वफ़ादार साथी आहीं। पर दिलावर, तूं त ॾींहुं राति मूंसां गॾु आहीं। तो इहो कमु केॾी महिल ऐं कीअं कयो? हाशिम भाउ, उन ॾींहुं जॾहिं सरदार साईं बैंक में वियो हुयो, हलो हेबत खान, छा हाल आहे? मां दिलावर पियो ॻाल्हायां। हाँ, हिन वक़्तु मां सरदार शाह ज़मान सां गॾु आहियां। हाँ, सिर्फ़ 3 माण्हू अचनि। असां खां गाॾी बि फुरे वञनि ऐं पैसा गाॾी में ई आहे। हाँ हाँ, अधो अधु।
सरदार साईं, पोइ मां ॾिठो त दरिया खान वारनि असांजी गाॾीअ सां कहिड़ो अशर कयो। जेकॾहिं मां ईअं न कयां त अॼु असांजा लाश सुञाणप में ई न अचनि। उहो इहा गुस्ताखी सिर्फ़ अवां जी जान बचाइण जे लाइ कई आहे सरदार साईं। समझा थो दिलावर, समझा थो। यह गुस्ताखी न पर तुझी कुर्बानी हुई। हेबत तुंहिंजो सॻो सोट हो। हा आशिम भाउ, हेबत मुंहिंजो सॻो सोट हो। तो पंहिंजे सॻे सोट खे माराए छॾियो। हा, सरदार जी ज़िंदगी बचाइण लाइ मूं पंहिंजो सॻो सोट माराए छॾियो। पर छो दिलावर? तूं इहो कमु पंहिंजे कंहिं ॿिए साथी खां बि वठी सघीं पियो। उते मुंहिंजो को बि साथी हमलो न करे, इन जे करे मूं इहो कमु सोट हेबत ते छॾियो। दिलावर, तूं अज़ीम इंसान आहे, हुन सां गॾोगॾु वफ़ादार बि आहे। भली अंगण ते यार तू आए सजण कया बिस्मिल्लाह। बंद कयो हे बांदरन वारा टप। अजो खुशियूं पिया मल्हायो। सर, शहमीर खान जे सरदार थियण जे खुशीअ में ऐं सरदार शाहजमा जे मरण जे खुशीअ में पिया नचो। बुढ़ो थई बाबा साईं। शमू हाशिम ऐं दिलावर जी मरण जी खुशी में पियो नचाई। वैसे बाबा, मां तव्हांखे सिधी ॻाल्हि थो ॿुधायां त बहादुर खान ऐं ससी आलिया जे अचण जी खुशीअ में पिया नचो। हे शाह ज़मान, हाशिम ऐं दिलावर ज़िंदा आहिनि। ऐं तव्हांजी नाकामीअ जो जशन पिया मल्हाइनि। न बाबा साईं, ये कीअं थो थी सघे? असां पाण सरदार शाह ज़मान ऐं संदसि साथियुनि खे हारे साड़े खत्म करे आया आहियूं। हू ज़िंदा कीअं था बची सघनि? हू टई ज़िंदा आहिनि। को बि कमु ढंग सां कोन थींदो। एतिरा मां हू तव्हांखे 3 माण्हुनि जे मारण जे लाइ मारण त छो परे, तव्हां हुननि खे मामूली रहंद में न ॾेई सघियो। हरू भरू तव्हां हाथ हणंदा आहियो।
जमाल, तू किथे आई? गोठ में या मुझे दिल में? ये आवाज तुझे सुरंदे जो आहे या मुझे रगू रुबाब बणजी वयो आहे? ससुई, तू ॾाढी सुठी है। तो की खबर है जमाल? ये सूह मुखे कंहिं ॾिनी आहे? इहा सूह तो कंहिंखां उधारी नाहे वरिती। इहा सूह तुंहिंजी पंहिंजी आहे। न जमाल, इहा सूह मुखे तुंहिंजे अखियुनि बख़्शी आहे। न त मां भी आम छोकरिन जड़ी छोकरी आया। मुखे तो सुनो तुझी अखिन बनायो आहे। ससुई, मां तोसां बेहद प्यार कंदो आहियां। मुंहिंजी दिल जे कमरे में सिर्फ तुंहिंजा ही जलवा आहिनि। प्यार करण त हर इंसान जो हक आ, पर प्यार निभाइण ॾाढो ॾुखियो आहे। असां टई भेनरियूं तो एतरी बदनसीब आहियूं जो प्यार असांखे कॾहिं मिलियो ही ना है। या शायद प्यार के असां ताईं पहुंचण ही न ॾिनो। पर ससुई, तोखे प्यार जरूर मिलंदो। जमाल जो प्यार मुंहिंजो तोसां वाइदो आहे। त पोइ ससी भी प्यार निभाइण ॼाणे थी जमाल। हिकु वाइदो मां भी तोसां कयां थी। जेसी ताईं जीअरी हूंदसि हिन दिल में तोखां सिवाय ॿियो केर भी कोन ईंदो। या अल्लाह, तू जमाल के पांच पनाह में रख जाए। जमाल के कुछ भी न दे।